आज भी मेरे ख्यालों की तपिश जिंदा है, मेरे गुफ्तार की देरी न रविश जिंदा है। आज भी मेरे ख्यालों की तपिश जिंदा है, मेरे गुफ्तार की देरी न रविश जिंदा है। आज भी जुल्म के नापाक रिवाजों के खिलाफ मेरे सीने में बगावत की खलिश जिंदा है। जबरो सफाकी और तुग़यानी का बागी हूँ मैं, नशे क़ुव्वत इंसान का बागी रियासती दहशतगर्दी जे थ्रू यो पांजो पैगाम पुॼायां थो पाकिस्तान पीस पार्टी शहीद भुट्टो जो, भला आख़िर ही जेके माण्हू हिते वेठा आहिनि, जेके माण्हू पुठा आहिनि, जेके माण्हू बारिया आहिनि, इन्हनि खे इंसाफ़ केरु ॾींदो? या त इहे माण्हू बागी थियनि, पाण हथियार खणनि, तो जॾहिं इहे बागी थींदा त वरी उन्हनि खे मारियो वेंदो। गवर्नमेंट जॾहिं पंहिंजा पैसा हिकिड़ो थाणे जो माण्हू वठे थो, आईजी साहब खे शर्म अचणु खपे, जंहिं राति इहो बयानु ॾिनो आहे त कंहिं बि सूरत में असां हिकिड़े माण्हू जे मथां, मां त चवंदुसि सरकारी गुंडे जे मथां असां कंहिं बि तरह ते एफआईआर न कढंदासीं। कमदारी वारो जेको आहे माना हवाले सां कमदारी पैदा कनि हो, ऐं मौजूदा जेको हिन में हिननि सांगण में जेको ज़ुल्म कयो आहे, असां उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो हर उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे, जिथे भी ज्यादती थींदी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो मोहतरमा जे चवण मुताबिक़ असां हिते जेको आया आहियूं ऐं उन जे असां पोइ लॻायूं ऐं हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी। ॾिसो हाणे जेकॾहिं मौज़म अब्बासी सोहेल अनवर सियाल जेको आहे उहो हिननि जो MP आहे, उनजे घर ते फायरिंग थी आहे, छा उते मौज़म अब्बासी हुयो उनजे मथां FIR थी? उनजे मथां FIR थी सघे थी, त पोइ हिन जे मथां छो कोन थी सघे? कानून में आहे त बाबा फरियादी कंहिंजे मथां बि FIR कटराए, पोइ भले तव्हां इन्वेस्टिगेशन में तव्हां उनखे खणी जेको आहे बेड़ो ई ज़ाहिर कयो। हीअ त IG, असां हिन IG खे तमामु बहितरीनु सम्झंदा हुआसीं, लेकिन हाणे IG सिंध गुलाम नबी मेमण बि कमदारी करणु शुरू कई आहे। उनजी तव्हां स्टेटमेंट पढ़ो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे कहिड़े बुनियाद ते फांसी ॾिनी वई? छा उन क़तल कयो? उनखे बि शक जे बुनियाद ते उनजे मथां FIR थी, तव्हां हिन जे मथां FIR छो कोन था कढियो? 4 ॾींहं थी विया आहिनि, बेगुनाह मिस्किन माण्हुनि खे क़तल कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे, हुननि जा लाश जेको जो पिया आहिनि, हुननि जूं लेडीज़ूं वेठियूं 4 ॾींहंनि खां। छा इदारनि खे नज़र शइ नथी अचे? पुलिस पंहिंजी कमदारी बंदि करे, ऐं असल में छा आहे त मेरिट ते जेको आहे पोस्टिंग नथी थिए। ही जूनियर पुलिस ऑफिसर जेको आहे उन्हनि खे मुक़ररु करे उन्हनि खां कमदारी कराई थी वञे, इहा कमदारी बंदि थियणु खपे। ऐं ॿियो मां अवाम खे चवंदुसि, बाबा हाणे तव्हां पंहिंजो पाण सां इंसाफ़ पाण कयो, हिननि मां इंसाफ़ जी उमेद न रखो। ही जॾहिं बि तव्हां हिते जॾहिं बि इहे साॻा माण्हू तव्हां वटि अचनि, हिननि खे गले खां वठी रोडनि ते गेलियो, जीअं तव्हांजा लाश रोडनि ते पिया आहिनि। ऐसे कानून से नफरत है, अदावत है मुझे, इनसे हर सांस में तहरीक बगावत है मुझे। आज भी मेरे ख्यालों में तुम हंसोगे कि ये कमजोर सी आवाज है क्या, झंझनाया हुआ थर्राया हुआ साज है क्या। तुम हंसोगे कि ये कमजोर सी आवाज है क्या, झंझनाया हुआ थर्राया हुआ साज है क्या। जिन हसीरों के लिए वक्फ है सोने के कफस, उनमें मौजूद अभी ख्वाहिश परवाज है क्या। आह तुम फितरत इंसान के हमराज नहीं, मेरी आवाज ये तन्हा मेरी आवाज नहीं, मेरी आवाज ये तन्हा मेरी आवाज नहीं। तुम हंसोगे कि ये कमजोर सी आवाज है क्या, झंझनाया हुआ थर्राया हुआ साज है क्या। अनगिनत रूहों की फरियाद है शामिल इसमें,